ठठो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफ़ीक जोखियो निगरान गर्ल्स हाई स्कूल जुमशा में ज़ंजीरनि खे टोड़े तब्दीली की कहानी के उनवान हेठ सेमिनार मुनक़द किया वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूलनि के समाजी अॻवान फनकारनि उस्तादनि ऐं ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार में असिस्टेंट डायरेक्टर चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर ठठो महरीन इकबाल सुमरो, वुमेन सेल इंचार्ज सिंध पुलिस शबाना जोखियो, फातिमा ज़मान बिरोई ऐं ॿियनि मुक़ररीन शिरकत कंदड़नि खे तफ़सीली आगाही ॾिनी। हिन ॿुधायो त हिन वक़्तु ठठे ज़िले में 70 ऐं जुमशाई में 10 सेंटीनेबर ख़ालिक फाउंडेशन की निगरानी में क़ाइम आहिनि, जिन में वॾी उमिरि जे करे तालीम छॾींदड़ ॿारनि खे तालीम सां गॾु जदीद महारतनि जी तरबियत ॾिनी पई वञे। सब्ज़ अली ख़ान बिरोई कोहिस्तानी, गौतम अली नवाज़ जोखियो ऐं वहीद दीनू शोरो असांखे ठठे सेंटर जे ॿारनि ते तमामु घणो फ़ख़्रु आहे, छाकाणि त उन्हनि जी हासिलात ऐं क़ाबिलियत असांखे तमामु घणो मुतासिर कियो आहे। उन लाइ असां सभिनीनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। हिन चयो त तालीम सिर्फ़ु नौकरीअ लाइ हासिल नथी थिए, पर तालीम शऊर ॾिए थी। उन खां अलावा जेकी बि पंहिंजे ॿारनि जी नंढी उमिरि में शादी कनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु कानून आहे ऐं ॿारनि ते जिस्मानी तशदुद बि हिकु आहे। सेमिनार में